शाहपुर जहानिया मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर असद सिंधीअ मूजिब शाहपुर जहानिया भरिसां ॻोठ टपाल सोलंगी वटि नेशनल हाईवे तां सखर खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोचखंड नामालूम हथियारबंदनि पारां हथियारनि जे ज़ोर ते बेहारे फुर करण बाद मुसाफ़िरनि समेत कोच ड्राइवर खे मारकुट करण बाद फ़रार थी विया। हथियारबंदनि जे तशद्दुद मुसाफ़िर ऐं कोच ड्राइवर ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मियुनि खे मक़ामी अस्पताल शाहपुर जहानिया आंदो वियो, जिते संदनि इलाज कयो वियो। मुसाफ़िरनि पारां शाहपुर जहानिया अस्पताल अॻियां क़ौमी इशारा ते धरणो हणी ब्लॉक कयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक जूं कतारूं लॻी वयूं। शाहपुर जहानिया जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मुसाफ़िरनि चयो त वरी पोइ हुनखे ड्राइवर खे चऊं तो असांजो खून करे वरी कॾहिं ॿी ॻाल्हियूं पिया कनि, वरी चढ़िया हिननि पर बदतमीज़ी और हिननि सां। तव्हां पाण कहिड़ो था? मां जूने जो आहे, मां पैसेंजर आहियां। तव्हां पैसेंजर हो न गाॾी में? ही किथे केरु विढ़िया अथनि हिननि सां? अलाए केरु आहिनि, इहा त हाणे ख़बर कहिड़े हंधि पोइते विढ़िया आहिनि? अॻिते पोइते विढ़िया पोइते विढ़िया आहिनि। ऐं सोलंकी आहे, मोरे जो आहे, मां पैसेंजर आहियां। वञा पियो गुलशन अदी जो इंटरव्यू आहे मुंहिंजो ज़ेबस यूनिवर्सिटीअ में। हिननि वीचारनि सां नाइजाइज़ी कई आहे हिननि माण्हुनि, ऐं हिननि खे चयो ओचितो पहिरियां अचनि त असांजो तव्हां माण्हू मारे आया हो। पोइ हिननि चयो त न, असांजे माइनि खे तव्हां अखियूं ई कोन। पोइ हिननि वीचारनि पैसे हिननि खे ड्राइवरनि खे हिननि चयो त असां ॾुआरी कोन हुआ। हिननि खे तशद्दुद कयो आहे, वीचारनि खे सरिया ठोकिया अथनि। ऐं जेके बि लेडीज़ अंदरि वेठी उन्हनि सां ॿटियूं जेका सुञो अथनि, उन्हनि खे बदतमीज़ी कयो। असांखे मारनि पिया। असांजो इंटरव्यू आहे, असां स्टूडेंट आहियूं, पढ़ियल लिखियल आहियूं। इंतजामिया वग़ैरह आई आहे? थाणो आहे, उनजी इंतजामिया पहुती? कोन पहुती आहे। पोइ असां हिननि खे चयो त तव्हां रोड बंदि कयो, तव्हां जेको कसम ॾिनो त तव्हांखे ख़ुदा जो वास्तो आहे, तव्हां सभु पैसेंजर निकिरी अचो। असां निकिरी ॿाहिरि थिया आहियूं। हिननि खे तहफ़ीज़ खपे। मां पाण मोरे जो आहियां, मां गुलशन अदीद कराची में इंटरव्यू ॾियण लाइ वञा पियो। मुसाफ़िरनि वधीक चयो त असां जॾहिं टपाल ॻोठ करीम बख़्श सोलंगी वटि पहुतासीं त नामालूम माण्हुनि पारां कोच खे हथियारनि जे ज़ोर ते रोके मुसाफ़िरनि खां रोक रक़म, मोबाइल फ़ोनूं ऐं ॿियो सामान फुर कयो वियो। हथियारबंदनि पारां मुसाफ़िरनि ऐं कोच ड्राइवरनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो ऐं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे।